अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इन्नल हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولقد خلقنا الإنسان ونعلم ما توسوس به نفسه ونحن أقرب إليه من حبل الوريد إذ يتلقى المتلقيان عن اليمين وعن الشمال قعيد ما يلفظ من قول إلا لديه رقيب عتيد وجاءت سكرة الموت بالحق ذلك ما كنت منه تحيد ونفخ في الصور ذلك يوم الوعيد وجاءت كل نفس معها سائق وشهيد لقد كنت في غفلة من هذا فكشفنا عنك غطاءك فبصرك اليوم حديد وقال قرينه هذا ما لدي عتيد ألقيا في جهنم كل كفار عنيد مناع للخير معتد مريد الذي جعل مع الله إلها آخر فألقياه في العذاب الشديد قال قرينه ربنا ما أطغيته ولكن كان في ضلال بعيد قال لا تختصموا لدي وقد قدمت إليكم بالوعيد ما يبدل القول لدي وما أنا بظلام للعبيد. قال الله تبارك وتعالى في مقام آخر. بسم الله الرحمن الرحيم. حافظوا على الصلوات والصلاة الوسطى وقوموا لله قانتين. तमाम क़िस्म जी हमद सना वाखाण वॾाई इबादत बंदगी अल्लाह तबारक व तआला जी ज़ात के जुगाए जेको मुल्क जो मालिक ऐं ख़लक़ जो ख़ालिक़ आहे। अल्लाह तबारक व तआला जी तारीफ़ खां बाद बेहिसाब अनगिनत लातादाद दुरूद सलाम हुजनि जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मथे जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन हिन पूरी दुनिया जी हिदायत जे लाइ मोकिलियो। बिरादरान इस्लाम, मुख़्तसिर हम्दो सलात खां बाद इंशाअल्लाह हिकिड़े अहिड़े अमल जे बारे में ॻाल्हि ॿोल कई वेंदी जेको अल्लाह जो तक़र्रुब हासिल करण जो मञा वॾो ज़रियो आहे। हुन में अखि जी थदक पण आहे, हुन में दिल जो सुकून पण आहे। जेकॾहिं को मुस्लमान जॾहिं दुनिया जी परेशानीअ ऐं उन जे गमे खां चूर थी करे हिन अमल जे लाइ अल्लाह तबारक व तआला साम्हूं उभो थी वञे त सारियूं परेशानियूं सारे गमे जो बोझ हल्को थी वञे थो ऐं उनखे चैन ऐं सुकून नसीब थिए थो। ऐं उन जी अहमियत एतिरी वधारे आहे त उनखे दीन जो सुकून थियो वियो आहे ऐं उहो अमल आहे नमाज़, जंहिंखे अल्लाह तबारक व तआला हर मुस्लमान मथे फर्ज़ कयईं। ऐं उन जी अहमियत फज़ीलत जो अंदाज़ो पाण हिन ॻाल्हि मां लॻाए सघूं था त बाक़ी फर्ज़ जेतिरा अमल अल्लाह तबारक व तआला ज़मीन मथे फर्ज़ कयईं, जॾहिं अल्लाह तबारक व तआला नमाज़ पंहिंजे प्यारे पैगंबर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पिंड वटि घुराए पिंड वटि सॾु करे आसमान मथे फर्ज़ कयईं। जहिड़ी तरह किस्से मेराज में अल्लाह तबारक व तआला जी रसूल जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो अल्लाह तबारक व तआला जेको मुंहिंजी तरफ़ वही करणु चाहे मुंहिंजी तरफ़ वही कयईं। चुनांचे अल्लाह तबारक व तआला मूं मथे हर ॾींहुं ऐं राति में 50 नमाज़ूं फ़र्ज़ कयईं। पोइ आऊं हज़रत मूसा अलैहि सलाम वटि आयो। पहिरियों मूसा अलैहि सलाम पुछे त आहे अल्लाह जा नबी आहे, ऐं आख़िरी रसूल अल्लाह तबारक व तआला
आजी उम्मत मथे कुरो फर्ज़ कयईं। पर मूं चयो अल्लाह तबारक व तआला ॾींहं राति में 50 नमाज़ूं फर्ज़ कयईं। हज़रत मूसा अलैहिस्सलाम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयईं त ए नबिया, तुंहिंजी उम्मत हिनजी ताक़त नथी रखे, 50 नमाज़ूं पढ़ी की न सघंदी, तो अल्लाह तबारक व तआला वटि पाछो वञ ऐं ओछी नमाज़ कराए, तख़सीफ़ जो सवाल कर, ओछे जो सवाल कर। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त अल्लाह तबारक व तआला वटि वियो, अल्लाह खे चयो ऐं मुंहिंजा रब्बा, मुझे उम्मत मथे तख़सीफ़ कर, यानी नमाज़ ऊंची कर। फिर अल्लाह तबारक व तआला 5 नमाज़ूं ऊंचियूं कई। पोइ अल्लाह जो नबी चए थो वरी आउं मूसा वटि आयो। फिर मूसा चई त कुरो ॻाल्हि आहे कि अल्लाह तबारक व तआला तुंहिंजा मुंहिंजा पुस्तानी नमाज़ूं करे छॾियईं। हज़रत मूसा चए थो त ए नबिया, अल्लाह वटि वञ, अञा ओछे जो सवाल कर, अञा तख़सीफ़ जो सवाल कर, तुंहिंजी उम्मत पुस्तानी पर नमाज़ नथी पढ़ी सघे। अल्लाह जो नबी जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त मूसा ऐं अल्लाह जे दरमियान हलंदो रहो। मूसा ऐं अल्लाह जे दरमियान वेठे अल्लाह वरी 5 ऊंचियूं कए थे। वरी मूसा वटि आयो, वरी मूसा जे पाछे वञ, वरी 5 ऊंचियूं कंदे अल्लाह तबारक व तआला चए त ए मोहम्मद, ही ॾींहं ऐं राति में 5 नमाज़ूं आहिनि ऐं हर नमाज़ जे लाइ 2 नमाज़ जो सवाब आहे। यानी आई त 5 नमाज़ूं, लेकिन सवाब जे एतबार सां, अजर जे एतबार सां ही 50 जे बराबरी सवाब 50 जो मिलंदो। पढ़णियूं 5 पढ़णियूं, लेकिन अॼु पाण वटां 5 पर नथियूं पढ़ाजे। बिरादरान इस्लाम, नमाज़ जी कुरो अहमियत आहे, नमाज़ जी कुरो फज़ीलत आहे। अल्लाह तबारक व तआला हुनजी मुक़द्दस किताब कुरान करीम में नमाज जो बार बार ऐं मुख़्तलिफ़ तरीक़े सां, मुख़्तलिफ़ अंदाज़ सां ज़िक्र फरमाए। किथे अल्लाह तबारक व तआला नमाज जो हुक्म ॾींदे फरमाए व अक़ीमुस सलाता व आतुज़ ज़काता वरकऊ मअर राकिईन। नमाज पढ़ो, नमाज क़ाइम कयो, ज़कात ॾियो, तुंहिंजी माल में जरा, तुंहिंजी दौलत में जरा, वरकऊ मअर राकिईन, ऐं रुकू करण वारे जे साथ मिली करे रुकू कयो। हिन आयत करीमा में अल्लाह तबारक व तआला ताकि नमाज कायम करण जो, नमाज हमेशा पढ़ण जो हुक्म ॾिने ऐं ज़कात ॾियण जो, ऐं अॻियां चए त ऐं रुकू करण वारनि जे साथ मिली करे रुकू कयो, यानी ऐं जमात सां नमाज पढ़ो। ऐं किथे अल्लाह तबारक व तआला तमाम नमाज़ जी हिफ़ाज़त जो हुक्म ॾिने। अल्लाह तबारक व तआला फरमाए हाफ़िज़ू अलस्सलावाति वस्सलातिल वुस्ता वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन। तमाम नमाज़ जी हिफ़ाज़त कयो ऐं ख़ुसूसन दरमियानी नमाज जी हिफ़ाज़त कयो। ऐं अल्लाह तबारक व तआला साम्हूं जहिड़ो बीहो तहिड़ा अदब सां बीहो। अल्लाह तबारक व तआला साम्हूं अदब से बीहा करो। बिरादरान इस्लाम, हिन आयत करीमा में अल्लाह तबारक व तआला तमाम नमाज जी हिफ़ाज़त जो हुक्म ॾिने। अल्लाह तबारक व तआला इहो नाहे फरमाए त ऐं बाज़ नमाज़ जी हिफ़ाज़त कयो, बाज़ जी हिफ़ाज़त न कयो। अल्लाह तबारक व तआला इहो नाहे फरमाए त अठवाड़ीअ में जुमे जी हिफ़ाज़त कयो। अल्लाह इहो नाहे फरमाए त 12 नए में बि ईद जी हिफ़ाज़त कयो। अल्लाह इहो नाहे फरमाए त रमज़ान जो जेको नमाज़ तरावी आहे इन जी हिफ़ाज़त कयो, रमज़ान में नमाज़ जी हिफ़ाज़त कयो। तंहिंजे अलावा आंखे 11 महीना छूट आहिनि, इहो अल्लाह तबारक व तआला नाहे फरमाए, बल्कि अल्लाह फरमाए हाफ़िज़ू अलस्सलावाति, तमाम नमाज़ जी हिफ़ाज़त कयो, चाहे वो जुमे जी नमाज हो, चाहे वो रमज़ान में नमाज हो, यानी सारी नमाज हुई, सारी नमाज जी हिफ़ाज़त कयो। यानी ऐं अल्लाह तबारक व तआला फरमाए त ख़ुसूसन असर जी नमाज जी हिफ़ाज़त कयो। अल्लाह तबारक व तआला असर जो ज़िक्र अलॻि फरमाए। अल्लाह फरमाए हाफ़िज़ू अलस्सलावाति, तमाम नमाज़ जी हिफ़ाज़त कयो ऐं वस्सलातिल वुस्ता, ऐं दरमियानी नमाज जी हिफ़ाज़त कयो। दरमियानी नमाज सां मुराद विचड़ी जी नमाज आहे, असर जी नमाज आहे। असर जी नमाज इंसान पढ़णु मुश्किल थिए थी, कारोबार में मसरूफ़ हुए थो, धंधे में मसरूफ़ हुए थो, दुकान में मसरूफ़ हुए थो, दुनिया जे धंधे में लॻो पियो हुए थो। इते अल्लाह फरमाए त ऐं असर जी नमाज जी हिफ़ाज़त कयो।
अल्लाह तबारक व ताला सामा जर उबियो तेरा अदब सां उबियो, ईअं न त ऊठ बैठ करे रवाना थी वञो, ऊठ बैठ करे हलिया वञो, हेठि मथे थी करे रवाना थी वञो, न अल्लाह सामा उबियो तेरा अदब सां उबियो, अखी पिण सजदे जी जगह मथे हुए, दिमाग पिण हाज़िर हुए, यानी दिल पर हाजिर है, सारी चीजें हाजिर रखी करे अल्लाह तबारक ताला उबियो, यानी अल्लाह तबारक व ताला की तरफ ध्यान नहीं करे नमाज पढ़ो, दुनिया की चीजें में आज ध्यान न है, दुनिया की खुराफात में आज ध्यान न है, दुनिया की मुख्तलिफ कमे में आज ध्यान न है, बल्कि अल्लाह सामा उबियो तेरा अदब सां उबियो, यानी एॾा ओॾा नमाज में हरकतूं न कयो, नमाज में दाढ़ी की न खुजलायो, नमाज में मथे की न खुजलायो, नमाज में आकार साफ न कयो, मुख्तलिफ हरकतूं न कयो, अल्लाह सामा उबियो तेरा अदब से आई उबियो। ऐं किथे अल्लाह तबारक व ताला हमेशा नमाज पढ़ना ऐं पंहिंजे जे घर वारे खे पिणु हुनजो हुकुम ॾियण जो फरमान जारी कयो, ऑर्डर जारी कयो। अल्लाह तबारक व ताला फरमाए वअमुर अहलक बिस्सलाति वस्तबिर अलैहा ला नसअलुका रिज़्क़न नहनु नरज़ुकुका वल आक़िबतु लित्तक़वा। ऐं पंहिंजे जे घर वारे खे नमाज जो हुकुम ॾियो ऐं ख़ुदि पिणु नमाज पढ़ो, ईअं न त घर वारे खे हुकुम ॾियो त पंहिंजो न पढ़ो। अल्लाह फरमाए थो असीं आ वटां रिज़्क़ नथा मंगूं, असीं आ वटां दौलत नथा मंगूं, उहो त रिज़्क़ असीं आखे ॾियूं था, दौलत असीं आखे ॾियूं था, ऐं अंजाम अहले तक़वा वारे जे लाइ बहितर आहे। हिन आयत करीमा में अल्लाह तबारक व ताला पिंड नमाज जी हिफ़ाज़त जो हुकुम ॾिने त आई पिंड नमाज पढ़ो, पिंड हमेशा नमाज खे क़ाइमु रखो ऐं पिंड जे साथ साथ पिंड जे घर वारे खे, चाहे औलाद हुए, चाहे औरत हुए, चाहे माउ पीउ हुए, घर वारा सारा हुए, सारे खे नमाज पढ़ण जो आई हुकुम ॾिनो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औलाद जे बारे में फरमायो जॾहिं आजी औलाद 7 वरे जी थी वञे त नमाज जो हुकुम ॾियो, ऐं जॾहिं 9 वरे जी थी वञे नमाज न पढ़े त उनखे मारे करे उनखे सज़ा ॾेई करे नमाज जो पाबंद बनायो, यानी उनखे बचपन में नमाज पढ़ण जी आदत विझो ता उहो अॻियां हली करे पिणु वॾो थिए त नमाज जी पाबंदी कंदो रहे। ऐं किथे अल्लाह तबारक व ताला नमाज हमेशा पढ़ण वारे खे सिर्फ़ हुकुम न आहे ॾिनो, बल्कि जेको उन मथे अमल कयूं था, जेको नमाज़ूं हमेशा पढ़े था, उन खे ख़ुशख़बरी ॾिनो हुयो त जन्नत में अहिड़े इंसान जी इज़त कई वेंदी। अल्लाह तबारक व ताला कुरान करीम में फरमाए इल्लल मुसल्लीन अल्लज़ीना हुम अला सलातिहिम दाइमून वल्लज़ीना हुम अला सलातिहिम युहाफ़िज़ून उलाइका फ़ी जन्नातिन मुकरमून। नमाज अदा करण वारा जेको हमेशा नमाज कायम कयूं था, ये अल्लाह तबारक व ताला ने फरमाए तो जेको जुमो पढ़े अचे था, बल्कि अल्लाह फरमाए नमाज पढ़ने वाला, नमाज कायम करने वाला जेको हमेशा नमाज पढ़े था, जेको पंहिंजी नमाज की हिफाज़त कई था, ईज इंसान इज्जत ऐं इकराम के साथ जन्नत में दाखिल थींदा, जन्नत में वेंदा। ऐं किथे अल्लाह तबारक व ताला नमाज हमेशा अदा करण वारे के मोमिने के जन्नतुल फिरदौस का वारिस थी करे फरमाए कद अफ़लहल मुमिनूना अल्लज़ीना हुम फी सलातिहिम खाशिऊन वल्लज़ीना हुम अनिल लग़्वी मुअरिज़ून वल्लज़ीना हुम अला सलातिहिम युहाफ़िज़ून उलाइका हुमुल वारिसूना अल्लज़ीना यरिसूनल फिरदौस हुम फीहा खालिदून। ईमान वारा कामयाब थी विया जेको पंहिंजी नमाज में आजिज़ी कयूं था ऐं बेहूदा ॻाल्हियुनि खां दूर रहे था ऐं जेको पंहिंजी नमाज जी हिफ़ाज़त कयूं था, ई अहिड़ा इंसान आहिनि जेको फिरदौस जा वारिस बनंदा ऐं उन में हमेशा रहंदा। अल्लाह तबारक व ताला इन आयत करीमा में फरमाए तो जेको नमाज जी हिफ़ाज़त कयूं था, हमेशा नमाज पढ़े था, ई इंसान है जेको फिरदौस जा वारिस थींदा। फिरदौस कहिड़ो आहे? ई फिरदौस जन्नत जो ऊंचो मकान आहे, ऊंची जगह आहे, ऊंचो मर्तबो आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं आई अल्लाह वटां जन्नत मंगो त जन्नतुल फिरदौस मंगो, तो जेको नमाज पढ़े था वो फिरदौस जा वारिस आहिनि, फिरदौस जा हक़दार आहिनि, ऐं जन्नतुल फिरदौस में हमेशा हमेशा रहंदा। ऐं किथे अल्लाह तबारक व ताला नमाज कायम करण वारे खे ईअं बशारत ॾिने इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व अक़ामुस सलाता व आतुज़ ज़काता लहुम अजरुहुम इंद रब्बिहिम वला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। बेशक जंहिं ईमान आंदो ऐं उन ख़ासा कम कया, नेक अमल कया ई नमाज पढ़ंदा रहिया ऐं ज़कात ॾींदा रहिया त उन जो अजर उन जे रब वटि आहे
उन्हीं के न को खौफ हूंदो न को गमगीन थींदा। इन आयत करीमा में अल्लाह तबारक व तआला फरमाए तो जंहिं ईमान आंदो अल्लाह तबारक व तआला मथे, आख़िरत जी ॾींहं मथे, नबीअ मथे, क़यामत मथे, जंहिं ईमान आंदो ऐं ईमान जे बाद नेक अमल कया, ख़ासा कमल कया, ख़ासा अमल जी अल्लाह तबारक व तआला वज़ाहत फरमाए त ख़ासा अमल क्या आई, ख़ासा अमल नमाज पढ़णु आहे, नमाज क़ाइम करणु आहे, ख़ासा अमल ज़कात ॾियणु आहे। ऐं जेको बि नमाज पढ़ो, जंहिं ज़कात ॾिनी त उन जो अजर, उन जो सवाब उन जे अल्लाह वटि मौजूदु आहे। ऐं क़यामत जी ॾींहुं जहिड़ो ॿिए खे ख़ौफ़ हूंदो, जहिड़ो ॿिए खे डपु हूंदो, तहिड़ो इन खे न को ख़ौफ़ थींदो, न को डपु थींदो, न को ई गमगीन हूंदा, ॿिए खे गम हूंदा, ॿिए खे ॾुख हूंदा। ई नमाज़ तमामु ॾुख खां महफ़ूज़ रहंदा। ऐं किथे अल्लाह तबारक व तआला फरमाए इन्नमल मुमिनून الذين إذا ذكر الله وجلت قلوبهم وإذا تليت عليهم آياته زادتهم إيمانا وعلى ربهم يتوكلون الذين يقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون أولئك هم المؤمنون حقا لهم درجات عند ربهم ومغفرة ورزق كريم। सच्चा मोमिन त उहो ई जॾहिं उन साम्हूं अल्लाह जो ज़िक्र कयो वञे थो, उन साम्हूं पहिरियों उन जा दिली मथे कपकपी तारी थी वञे थी, उन जी दिली ख़ौफ़ जी वजह सां, अल्लाह जे डप जी वजह सां कपण लॻे था। ऐं जॾहिं उन मथे अल्लाह जी आयतूं तिलावत कयूं वञे थियूं, उन खे अल्लाह जूं आयतूं सुणायूं वञे थियूं, त उन जो ईमान वधे थो, उन जे ईमान में इज़ाफ़ो थी थो। وعلى ربهم يتوكلون ऐं उहो अल्लाह तबारक व तआला मथे भरोसो कयूं था। ही जो सच्चा मोमिन आहे, सच्चा मोमिन उहो ई जेको नमाज़ क़ाइम कयूं था, सच्चा मोमिन उहो ई जेको अल्लाह फरमाए थो असां उन खे दौलत ॾिनी आहे, माल ॾिनो आहे, उन माल में जरा दौलत में जरा ख़र्च कयूं था। उलाइक हुमुल मुमिनून हक़न, ही जो सच्चा मोमिन आहे, जे ही अमल कयो, जे ही कम कया, उलाइक हुमुल मुमिनून हक़न, ही जो हक़ीक़ी मोमिन आहे, ही जो सच्चा मोमिन आहे, लहुम दरजातुन इंद रब्बिहिम व मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम। इन जी रब वटि इन जी लाइ बुलंद दर्जा आहिनि ऐं इन जे लाइ बख़्शिश आहे, ऐं इन जे लाइ इज़त जी रोज़ी आहे। हिकिड़ा त अल्लाह तबारक व तआला इन जे लाइ बहितरीन दर्जा तयार कये, ॿियो इन जे लाइ गुनाह जी बख़्शिश आहे, अल्लाह इन जे गुनाह खे माफ़ करे छॾे, ऐं टियों त इन जे लाइ इज़त जी रोज़ी आहे। अहिड़ी रोज़ी आहे जंहिंमें इज़त आहे, बेइज़ती जी इन जे लाइ रोज़ी न आहे। बिरादरान इस्लाम, इन तमाम आयतुनि में अल्लाह तबारक व तआला नमाज जी हिफ़ाज़त जो, नमाज क़ाइम करण जो, नमाज जी पाबंदी जो हुक्म ॾिने। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पण बार बार नमाज जी अहमियत ऐं फज़ीलत खे उजागर कयो हुयो, वाज़े कयो हुयो। बल्कि नमाज क़ाइम करणु, उनखे हमेशह पढ़णु खे इस्लाम जे बुनियादी रुकन ऐं फरीज़ो चयो हुयो। जहिड़ी तरह अब्दुल्ला बिन उमर खां रिवायत आहे, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बुनियल इस्लाम अला खम्सिन शहादत अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल व इकाम सलात व ईताए ज़कात व हज बैतिल्लाह व सौम रमज़ाना। इस्लाम जी बुनियाद पंज चीज़ें मथे आहे। हिन ॻाल्हि जी गवाही ॾियणी त अल्लाह हक़ीक़ी महबूद आहे, अल्लाह जे अलावा ॿियो को महबूद न आहे। व अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल, ऐं मुहम्मद अल्लाह जो बंदो, अल्लाह जो बानो, व रसूलुहु, ऐं अल्लाह जो रसूल आहे। व इकाम सलात, नमाज क़ाइम करणी, नमाज जी पाबंदी करणी, ज़कात ॾियणी, बैतुल्लाह जो हज करणो, ऐं रमज़ान अल मुबारक जा रोज़ा रखणा। हज़रत जरीर बिन अब्दुल्ला बयान कयूं था, यानी मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साम्हूं हिन ॻाल्हि जी बैत कई त आउं हमेशह नमाज़ क़ाइम रखंदुसि, ज़कात ॾींदो रहंदुसि ऐं हर मुस्लमान जी ख़ैर खाई कंदो रहंदुसि। यानी इन टीं ॻाल्हियुनि जी मूं बैत कई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां, यानी नमाज़ हमेशह पढ़ंदुसि, ज़कात ॾींदुसि, हर मुस्लमान जी ख़ैर खाई कंदुसि, हर मुस्लमान जे लाइ आउं ख़ैर खां बनी करे रहंदुसि। ऐं नमाज जी अहमियत जी वजह सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत खे पंहिंजे आख़िरी वसियत पर नमाज जे मुतालिक़ फरमायो। जहिड़ी तरह उम्म सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो बयान आहे, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे उन बीमारी में, पंहिंजे उन मर्ज़ में जंहिंमें नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इंतकाल थियो, जंहिंमें नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया मां रुख़्सत थिया, हिन दुनिया मां रवाना थिया, बार बार ही वसियत कंदा रहिया
अस्सलात वमा मलकत ईमानुकुम, नमाज हमेशा पढ़ंदा रहो ऐं पंहिंजे जे गुलाम जा हुकूक अदा कंदा रहो। हज़रत उम्मे सलमा फरमाए थी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बार बार ये अल्फाज दोहराईंदा विया, वमा मलकत ईमानुकुम, नमाज जी हमेशा हिफ़ाज़त कजा। तो हज़रत उम्मे सलमा फरमाए थी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे मर्ज़ जी वजह सां ये अल्फाज अदा करणु मुश्किल थी वियो। हज़रत अली रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आख़िरी कलाम ई जो अस्सलात वमा मलकत ईमानुकुम, नमाज जी हिफ़ाज़त करजा, नमाज कायम करजा, नमाज हमेशा पढ़ंदा रहजा। दुनिया में मुख़्तलिफ़ इंसाननि जी वसीयतूं हुअनि थियूं, आख़िरी कलमा निकिरे था, को ज़मीन जी वसीयत करे पियो, को खेत्र जी वसीयत करे पियो, को फेरे जी वसीयत करे पियो, को फेरियन जी वसीयत करे पियो, को ज़मीन जी सारी चीज़ें जी मुख़्तलिफ़ इंसान वसीयतूं कयूं था। आख़िरी कलाम ज़मीन जी वसीयत जे मुतालिक़ हुए था, मुख़्तलिफ़ कलाम हुए था, लेकिन हज़रत अली फरमाए थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो के ज़मीन जे बारे में वसीयत न कयो, ज़मीन जे बारे में अखर न निकिरिया, दुनिया जे बारे में अखर न निकिरिया, छो आख़िरी जो वमा मलकत ईमानुकुम, ऐं मुंहिंजी उम्मत जा इंसानो नमाज़ जी हिफ़ाज़त कजा। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मुआज़ बिन जबल के यमन जी तरफ़ जे रवानो कए, तर मुख़्तलिफ़ वसीयतूं कए, मुख़्तलिफ़ कम न थे। ऐं हज़रत मुआज़ बिन जबल खे चए त ऐं मुआज़ तूं अहले किताब जे पास वञे थो ऐं महीना पहिरीं उन खे इन ॻाल्हि जी दावत ॾिजे त अल्लाह जे अलावा को माबूद न आहे, को बंदगी जे लाइक़ न आहे, ऐं उन खे चइजा त आउं यानी मोहम्मद अल्लाह जो रसूल आहियां, अल्लाह जो नबी आहियां। जॾहिं हू तुंहिंजी हीअ ॻाल्हि मञे, हिन मथे लबैक चए, पहिरियों उन खे ॿिए नंबर मथे चइजा त अल्लाह तबारक व तआला आ मथे ॾींहं ऐं राति में 5 नमाज़ूं फ़र्ज़ कयईं, 5 नमाज़ूं आ मथे फ़र्ज़ कयईं। जॾहिं हू तुंहिंजी हीअ पण ॻाल्हि रखे, यानी नमाज़ पढ़णु लॻी वञे, पहिरियों चइजे ज़कात आहे, अल्लाह तबारक व तआला ॾियण जो हुकुम ॾिने, जेको मालदार वटां गिनी करे ग़रीबे में मिस्कीने में तक़सीम कई वेंदी। जॾहिं हीअ पण ॻाल्हि मञणु लॻे, पहिरियों तूं उन खे चइजा त उन जे ख़ासि माल तिनण खां परहेज़ बच ऐं मज़लूम जी बददुआ खां बचजा। पूरे जे लाइ त मज़लूम ऐं अल्लाह तबारक व तआला जे विच में को बि पर्दो न थियो। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज जी अहमियत फज़ीलत खे कई हदीस में बयान करे फरमायो। पूरे जे लाइ तव्हां त नमाज जी हिफ़ाज़त कयूं, नमाज जी पाबंद कयूं। बिरादरान इस्लाम, तव्हांजे लाइ ही दरवाज़ा केतिरे जुमे में बंदि पिया हुआ, तव्हां केतिरा जुमा छॾारिया, तव्हां नमाज़ पढ़ियासीं, पूरे जे लाइ त तव्हां जॾहिं नमाज जी हिफ़ाज़त न कई, तव्हां इन दर खां भॻातो, तव्हांखे रोड खासा लॻा, तव्हांखे बाज़ारी खासी लॻियो, त अल्लाह तव्हांखे उते छॾारे। अल्लाह चए हा आजी मूंखे ज़रूरत न आहे, आजी ज़रूरत न आहे, तव्हां जुमे जुमे जी ॾींहुं अचो, आजी ज़रूरत न आहे, तव्हां जुमे जुमे मुंहिंजी इबादत कयो। एतिरे जे लाइ अल्लाह दरवाज़ा बंदि करे छॾे। जॾहिं तव्हां अल्लाह जे अॻियां गिड़गिड़ायो, तौबा इस्तिग़फ़ार कयो, जो नेक इंसान हुआ, अल्लाह जे अॻियां गिड़गिड़ायो, त अल्लाह ही दरवाज़ा खोले छॾे। पंहिंजे मर तेसि ताईं हो जेसि ताईं दरवाज़ा बंदि हुआ। जॾहिं दरवाज़ा खुलिया त पाण पंहिंजी गाॾी रिविस में गिनी गिड़ी। बिरादरान इस्लाम, ये अल्लाह मौक़ो ॾिने, अल्लाह वक़्तु ॾिने। अल्लाह जी पकड़ जेको हुए थी उहो सख़्तु हुए थी, अल्लाह जी पकड़ ख़तरनाक हुए थी। इन बत्स रब्बिक लशदीद, अल्लाह जी पकड़ एतिरी सख़्तु हुए थी, एतिरी ख़तरनाक हुए थी त अल्लाह जी पकड़ खां को बची भी नथो सघे, अल्लाह जी पकड़ खां को बची भी नथो सघे। अल्लाह ज़िंदगीअ में मौक़ो ॾिने, अल्लाह ज़िंदगी में वक़्तु ॾिने त तव्हां अल्लाह जे घर जी तरफ़ लौटी अचो, अल्लाह जी इबादत कयूं, अल्लाह जे घर खे आबाद कयूं। बिरादरान इस्लाम, इएं न सम्झो त दुनिया मां बीमारी ख़तम थी वई, दुनिया मां कोरोना वायरस निस्ते नाबूद थी वियो, एतिरे जे लाइ दरवाज़ा खुली विया, एतिरे जे लाइ छूट छाट ॾिनी वई, बल्कि ॾींहं ॾींहुं वायरस वधे पियो, ॾींहं ॾींहुं ही बीमारी वधे पई, ॾींहं ॾींहुं मरण जो आंकड़ो वधे पियो, ॾींहं ॾींहुं बीमारी जो आंकड़ो वधे पियो। भारत में, पंहिंजे देश हिंदुस्तान में हर रोज़ 8-9 10 हज़ार जो आंकड़ो वधे पियो, यानी तक़रीबन 3 लख जो आंकड़ो बीमारी जो पुॼी चुको आहे। 3 लख इंडिया जेको आहे पंहिंजो देश आहे, उहो दुनिया में 5 नंबर मथे बीमारी में पुॼी चुको आहे। ऐं मरण में पण हाँ ॾींहं ॾींहुं आंकड़ो वधे पियो, 8.5 तक़रीबन मरी चुका आहिनि। अहिड़े तरह दुनिया भर में 75 लख जो आंकड़ो बीमारी जो पुॼी चुको आहे।
4,23,000 इन दुनिया में रुख़्सत थी चुका आहिनि, दुनिया में छॾे चुका आहिनि। त अल्लाह पाखे मौक़ो ॾिने, अल्लाह पाखे वक़्तु ॾिने, अल्लाह बीमारी खां पंहिंजी हिफ़ाज़त कये त पंहिंजे इलाइक़े में, पंहिंजे हिन इलाइक़े में बीमारी न आई। अल्लाह पंहिंजी हिफ़ाज़त एतिरे जे लाइ कये त पाण ॿिए खे ॾिसी करे, बीमारीअ जो आंकड़ो सुणी करे पाण अल्लाह जे अॻियां गिड़गिड़ायूं, तौबा इस्तिग़फ़ार करे लायूं, पंहिंजे जे गुनाह जी माफ़ी मंगी लायूं। बिरादरान इस्लाम, मींहुं जेको वसे था इहे आफ़तनि जी सूरत में वसे था। ईअं न त मींहुं चालू थी वियो, हाणे त पाण न कयूं, अल्लाह पंहिंजी सुणी गिरे। मींहुं कई क़िस्म जा हुअनि था, हिकिड़ा रहमत जी शक्ल में हुअनि था, हिकिड़ा आफ़त जी शक्ल में हुअनि था। हिन मींहं में केतिरा नुक़सान थिया आहिनि। पाण दुनिया के न, हिंदुस्तान के न, पाण कच्छ जे आंकड़ो ॾियारे लाहियूं त कच्छ में खेल केतिरे इंसाननि जी जान गिरे। हिकिड़ो इंसान मरी वियो ऐं कईं ढोरे, कईं गोई, कईं बकरीअ, कईं घेटे जी जान गिरी गिरे। यानी अञा मींहुं शुरू थियो आहे, 3-4 जॻह मथे हादसा थिया आहिनि, खेल किरी आहे। पंहिंजे ॻोठ जे क़रीब जूड़े में त यानी पोरू मरी विया। त इहा खिवण पाण मथे पण किरी सघे थी, कॾहिं किरे, कॾहिं मौत जो मलाइक खिवण जी सूरत में पाण मथे धड़ाको करे पाण मथे पुॼे थी, कीअं पण ख़बर न आई। त अल्लाह जे अॻियां गिड़गिड़ायो, अल्लाह जे अॻियां तौबा इस्तिग़फ़ार कयो, अल्लाह जे घर खे आबाद कयो। पाण त दुनिया मां जहिड़ो रवाना थियो, पहिरियों नमाज़ जी सूरत में दुनिया मां रवाना थियो, पहिरियों नेक अमल जो रजिस्टर भेरो खणी करे, नेक अमल जो बंदोबस्त खणी, नेक अमल जो सामान भेरो करे रवाना थियो। अल्लाह तबारक व तआला वटि दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला तव्हांखे नमाज़ जी अहमियत फज़ीलत समझी करे नमाज़ हमेशा पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह तबारक व तआला तव्हांखे पंहिंजे घर खे आबाद करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह तबारक व तआला पाण मथे रहमत वारा मींहं वसाए। अल्लाह अहिड़ी मुसीबतें वारे, अहिड़ी खिवणी वारे, अहिड़ी आफ़त वारे मींहं खां पाके बचाए। अल्लाह तबारक व तआला पंहिंजी रिज़्क़ ऐं रोज़ीअ में बरकत ॾे। अल्लाह तबारक व तआला जेको मरी विया आहिनि उन जी क़बर में नूर ऐं रोशनी पैदा करे, अल्लाह उन जी क़बर खे गुशादा करे। ऐं जेको बीमारी में मुब्तला आहे, बीमार ऐं परेशान आहे, अल्लाह उन जी परेशानी खे दूर करे। ऐं अल्लाह हिन ख़तरनाक बीमारी खे दुनिया मां ऐं ख़ुसूसन हिन देश मां ख़तमु करे छॾे। अल्लाह तबारक व तआला तव्हांखे हिन बीमारी खां बचाए, पंहिंजी हिफ़ाज़त फरमाए। अल्लाह तव्हांखे ॼारे त ईमान इस्लाम मथे ॼारे, मारे त पंहिंजो ख़ात्मो ईमान इस्लाम मथे करे। आमीन सुभान। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम।